ही खूनी तकरार जेको आहे उहो ही छुरियूं पाण में खणण जे लाइ राज़ी आहिनि। कुझु ॾींहं अॻु में हिन ई स्टॉप ते सोलंकियुनि जे भरिसां जागीराणियुनि जूं औरतूं क्रॉस पियूं कनि त सोलंकियुनि चयो त तव्हां असांजूं उमरियूं हो, तव्हां भेनरियूं हो, तव्हां हितां वञो, असां तव्हांखे घरनि ताईं पनाह ॾींदासीं। इन मुड़ुस माण्हू कबीले जा माण्हू जागीराणियुनि वटि रवायतूं आहिनि। जागीराणियुनि चयो त असांजे इलाइक़े में माण्हू आया आहिनि, असां न मारींदासीं। मोहबतूं रखंदड़ कबीला विढ़नि था त इहा साज़िश आहे त सिंध कंहिं बि सूरत में अमन सां न हुजे। त मता इहो सोचे त सिंध बम्बईअ खां कोयत खां वधीक तेल ॾींदड़, गैस ॾींदड़, पेट्रोल ॾींदड़, कोयलो ॾींदड़ सिंध जेकॾहिं भाॻिया जाॻिया त पोइ इहो धारियो दुश्मन या पंजाब साम्राज न खणी सघंदो। तंहिंजे करे ज़ातियुनि खे विड़हायो, कबीलनि खे विड़हायो, माण्हुनि खे विड़हायो त जीअं असां सिंध जा वसीला फमायूं। ए धरतीअ जा वारसो अॼु तव्हां वटि सोलंकी ऐं जागीराणियुनि वटि जेका अॻ में बि ॿेड़ियूं आयूं आहिनि, क़ुरान आया आहिनि, न्याणियूं आयूं आहिनि। 5 तारीख़ ते तव्हांजे सरदारनि, तव्हांजे वॾड़नि, हितां जे माण्हुनि तारीख़ रखी आहे। अॼु जेका ही मेड़ सिंध जे दोस्तनि खई आहे, नवीद भानवीस ऐं इन्हनि दोस्तनि खई आहे, त इन जे लाइ त ख़ुदारा 5 तारीख़ ते तव्हां जॾहिं फ़ैसिलो कंदव ऐं मोहबत जॾहिं वंडबी सुहियो थींदो त ख़ैरपुर जा माण्हू जश्न मल्हाईंदा त 2 भाइर ठहिया आहिनि। उन जे लाइ तव्हां वटि ही न्याणियूं, ही क़ुरान, ही चङा मठा सभु गॾु आहियूं। अचो त पाण में इहे जेके हथियार हिक ॿिए जे सीननि ते तारियूं वेठा आहियूं, उहे हथियार सिंध जे दुश्मननि ते इस्तेमालु कयूं, सिंध जे नेरनि ते इस्तेमालु कयूं त जीअं सिंध जेका अमन ऐं मोहबत जी धरती आहे उहा आज़ाद ऐं ख़ुशहाल थी सघे। मां आख़िर में चवंदुसि त केॾो बि चाहे दुश्मन सिंध जो रहे न सघंदो, नक्शो सिंध जो किरंदो रहंदो, रक्त असांजो चवंदो रहंदो, जीए सिंध, जीए सिंध, जीए सिंध। सरकार मजिद साहब खे जावेद अली सर साहब जा वॾा वॾा जेके कई आया आहिनि। सभ खां पहिरियां हिन अमन रैलीअ में असांजा ॿाहिरि अॻियूं न्याणियूं जेके बि शरीक आहिनि सभिनी मौजूदनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु वरी अमन रैली असां नारे जा सोलंकी ऐं जागीराणी तकरार जे लाइ जेको आहे खणी आया आहियूं। हिते असां मौजूदु आहियूं धुरियुनि जे ॿिन्ही धुरियुनि जो इलाइक़ो आहे, उते ई मौजूदु आहियूं। असांजो आवाज़ उन्हनि ताईं पुॼे थो त असां हीअ जेका मेड़ खणी आया आहियूं, हीअ अमन रैली अवां ॿिन्ही धुरियुनि जे मेड़ खणी आया आहियूं। ख़ुदा जे वास्ते अमन कयो, पाण में सुलह कयो। हिकिड़े इंसान जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल आहे। हीअ तव्हां जेके पंहिंजा ॿई धुरियूं भाइरनि खे क़त्ल कराया आहियो, पंहिंजी भाइरनि जो रखवाए रहिया आहियो। असां सिर्फ़ु इहो चवंदासीं अमन तरफ़ अचो, जेका तारीख़ रखी वई आहे त पंहिंजे नंढनि खे हर को कंट्रोल करे ऐं काई बि अॻिलाई न करे त जीअं इहो फ़ैसिलो थी वञे ऐं असांजे हिन इलाइक़े जो अमन बाग थी वञे। सो मां वधीक अवांजो टाइम रखंदुमि, टाइम थोरो आहे, इलाही मौजूद आहिनि। असां वरी बि चऊं था अमन तमामु ज़रूरी आहे। हिन ख़ैरपुर ज़िले जे दोस्तनि जेके अॼु वॾे तइदाद में गॾु थिया आहिनि ऐं ॿियनि ज़िलनि खां बि असांजा मौजूद आया आहिनि, उनजी महिरबानी आहे। ख़ासि करे भाउ नवीद थोरो ऐं अजमन ऐं अतीश शास्ता ऐं जेके अमन रैलीअ जी अॻवानी करे रहिया आहिनि, उनजी महिरबानी आहे। जिन मुसलसिल सभिनी दोस्तनि सां राब्तो करे ही गॾिजाई रखी आहे। असांजे SSP ख़ैरपुर जी महिरबानी आहे जंहिं हुन अमन जे लाइ तमामु घणियूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं मां सम्झां थो त उन में इंशाअल्लाह कामयाबी मिली आहे ऐं कामयाबी मिलंदी ऐं वरी साॻियो ई ख़ैरपुर ज़िलो अमन जो गवारो हूंदो। वरी महिरबानी। सरदार नज़ीर नवरो साहब खे हिन खां बाद साल रही। थोड़ी जागीराणी
सोलंकी साहब असां हीअ अमन रैली अभी शाइस्ता नवीद अमन जे अॻवानी में ऐं असां सभई पाण में गॾिजी सघी तव्हां वटि अची पहुता आहियूं गुज़ारिश इहा आहे त हीअ अमन जी धरती आहे ख़ैरपुर माना ख़ैर जी धरती हीअ ख़ैर जी धरती आहे सभिनि खां हिते आबाद माण्हू जेके आहिनि कॾहिं बि पाण में अकस ऐं विरांद न कंदा आहिनि मोहबत ऐं प्यार सां रहंदा आहिनि तव्हांखे बि गुज़ारिश इहा आहे तव्हांजा होटल गॾु तव्हांजा पाणी गॾु तव्हांजा रस्ता गॾु तव्हांजा अचण वञण रस्तनि जा पैसा गॾु तव्हां पाण में केतिरे ताईं विड़ी केतिरे ताईं विढ़ंदो धारिया माण्हू तव्हां वटि कोन ईंदा असां हली आया आहियूं तव्हां हिन सभिनी माण्हुनि जो क़दुरु कयो अहिड़ी गर्मीअ में तव्हांजे ख़ैर लाइ तव्हांजे अमन लाइ पंध पिया आहिनि तव्हां हिननि खे मान ॾींदो हिननि तव्हांखे मान ॾिनो आहे तव्हांजे दर ते पर जो कॾहिं नथा बि इन ॻाल्हि ते अचो त हीअ तव्हांजे घरनि तां उथंदा कोन तव्हांखे विढ़ण न ॾींदा हरगिज़ तव्हांखे विढ़ण न ॾींदा तव्हां हिननि जो जेको बि तव्हांजा मसला मसाइला आहिनि कंहिं वटि बि वेही पंहिंजा हल कयो हाणे मां गुज़ारिश कंदुमि रस्ता सिंध जे सदर अदा मक़सूद भाई साहब खे त हू ॻाल्हाइण खां टाइम स्टार्ट थोरो पुठिते थियो अॼु जे हिन वारी रैली जी मेज़बानी कंदड़ वॾो भाउ अजमल जानी साईं नवीद थोरो साहब जी शाइस्ता उन सां गॾु जेके बि सिंध जे अमन जा ख़्वाहिशमंद आहियो मुख़्तलिफ़ जॻह में परे परे खां कई रहिया आहियो सभिनी खे ॾिसो मुंहिंजा साईं हिकिड़ा उस्ताद जे हिसे में रैलीअ में शामिल थियो आहियां मुंहिंजी अखियुनि में ॻोड़ा आहिनि ऐं मुंहिंजी झोल तव्हांजे आलो आहे ऐं उन खां गॾु मुंहिंजे ज़हन में ज़मीन में हिकिड़ी उमेद आहे त असांजे पाड़े में असांजा ॿाहिरि सोलंकी ऐं असांजा जागीर आहिनि ॿाहिरि जेके सदाईं हिक ॿिए सां पाड़े में मोहबतूं क़ाइमु क़ाइमु हुन जूं रहियूं आहिनि पर कुझु ॻाल्हियुनि जे इख़्तिलाफ़नि सबबु हिन जंग जो मैदान बणिजी वियो आहे मुंहिंजा ॿाहिरो बचनि जे मुस्तक़बिल जे ख़ातिर अॼु असांजे बचनि जे हथनि में हथियार आहिनि जॾहिं हिननि बचनि जे हथनि में कलम ऐं पेन ऐं किताब हूंदो त असांजा वेड़ा वीरान करण जे बजाए आबाद थींदा अॼु सिंध जूं नियाणियूं सिंध जा चङा मुड़ुस ॻोठनि जा मुख़्तलिफ़ हज़ारे बिरादरियूं तव्हां ॿिनि बिरादरियुनि में लड़ी आहियूं त ख़ुदा जे वास्ते अमन कयो ऐं असां सभु ख़्वाहिशमंद आहियूं त जेका तव्हां तारीख़ तइ कई आहे असांखे उमेद आहे त उन तारीख़ ते तव्हां पाण में ॿाहिरि वरी बि जीत कोन थींदव असांजे सभु तरह जा गांव आहिनि मुड़ुस माण्हू कबीला आहियो विढ़ंदा बि मुड़ुसीअ सां आहियो त खाईंदा बि मुड़ुसीअ सां आहियो अॼु तव्हां हाणे अपील खणी आया आहियो त जे विढ़िया मुड़ुसीअ सां आहियो त हाणे 5 तारीख़ ते ठहंदो ठहो बि मुड़ुसीअ सां तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी थिए Bismillahirrahmanirrahim. Hanya Amun Rally Jeroni, ini besar yang bermakna dengan Syahsa Baloch, Azman Al-Jawari, Abdul Nabasi, ऐसा रिपोर्ट मिल रहा है तकरीबन सैयद बिरादरी भंड बिरादरी मीरा देखो अस्पताल पर उस पास भंड बिरादरी जमाली बिरादरी सलाम जमाली सलाम अरफानी सलम शाला प्यारी जेके भी काफ़िले में आया आहिनि उन सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं असांजे लाइ कोई सरसर जे लाइ को आहे पर हिते भेड़नि खे तबाह करे छॾियो आहे हीअ जेको अमन जी रैली खणी आहिनि साईं जन असां सोलंकी जागीरानी बिरादरी खे अर्ज़ु कंदासीं त ख़ुदा रहा हीअ भेड़ा ख़तमु करे ठाह कयो जीअं असांजा बच्चा तालीम हासिल करे सघनि असांजी सिंध तरक़ी करे सघे ऐं हिते अमन हुजे सभु ख़ुशहाल हुजनि सरसर हुजनि जीअं सिंध दोस्त आहिनि ॿाहिरां गुलाम जल्दी भरी कर साईं मोहतरम नवीद अमन थोरो साहब जे सदक़े कोटी जी कुंभ खां सरदार इमाम वसाण साहब मोहम्मद मुराद पल साहब साईं अली शेर पल साहब साईं बशीर अहमद जवारी साहब मां फरदर अहमद सोलंकी साहब तमाम दोस्त जेके तालके कोटी जी खां साईं नवीद अमन थोरो साहब जे सदक़े आहिनि खेनि दिलि जी गहराइनि सां मलिका चवंदा नवीद थोरो शाइस्ता जो बदा हाणे मां गुज़ारिश कंदुमि शाइस्ता फोटो ॾिसो हुन खां पोइ कोई बि चिड़ियो में थोरो कोटे पुरते दुआ थींदी ख़ैर जी कोटे पुरते सभिनि जो साथ ज़रूरी आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभी भाइरनि भेणुनि खे अस्सलाम वालेकुम सभ खां पहिरियां नवीद अमन थोरो साहब ऐं अजमन जावरी साहब खे अॼु जी रैली जूं लख लख मुबारकूं हुजनि जीअं नवीद चयो त असां 2 ॾींहंनि खां सुम्हिया न आहियूं त तव्हांखे न सुम्हण जो बि
मिलियो आहे त सभु सिंधवासी हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहिनि ऐं हिते न को जावरी आहे न के फुलफोटो आहे न को कोसो आहे न को कोड़ फोड़ो आहे सभु असां हिते सिंधवासी आहियूं सिंधी आहियूं ऐं असां हिकिड़ो इहो मैसेज ॾिनो आहे मां सम्झां थी सिंध खे न पूरी दुनिया खे मैसेज ॾियूं पिया त असां सिंधवासी जेका आहियूं मोहबत करण वारा आहियूं ऐं हमेशह असां अमन जो मैसेज ॾिनो आहे पर चंद माण्हू जेके पंहिंजे मफ़ादात खे हासिलु करण जे लाइ असांजी सिंध धरतीअ खे हथ सां बदनाम करे रहिया आहिनि अॼु असां सभिनी ते गॾु थी करे इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो आहे ऐं इन ॻाल्हि जो वाज़ह पैगाम उन्हनि खे ॾिनो आहे शरपसंदनि खे त तव्हां केतिरा बि प्लान कयो पर तव्हांजा प्लान कॾहिं बि कामयाबु न वेंदा सिंधवासी हिकु आहिनि सिंध धरती ते रहंदड़ सभु सिंधी आहिनि ऐं सभु सिंध सां मोहबत कंदड़ आहिनि ऐं अॼु असां हिते गॾु थी करे सिंध ते जेको असांखे हिकिड़ो फ़र्ज़ु बि आहे कर्ज़ु बि आहे उहो अदा कयो आहे जेके बि हिते असांजा गैरतमंद सिंध जा ॿाहिरि हिते गॾु थिया आहिनि भेनरियूं गॾु थियूं आहिनि अमन जो मैसेज खणी असां निकिता आहियूं